आसा नाम हृदय में आयो तो मन जो जेको कामना वासनान में संतुष्टि ईंदी और इंद्रियों गलत कम न कंदियूं, वासना ही न उथंदी त इंद्रियों छो थिड़दियूं। श्री राम उनखे काबू कबो। संतन जो ज्ञान असांखे स्मृति में हूंदो। कॾहिं असां अकेला वेठा आहियूं और मन में काई वासना उथी तॾहिं शरीर खे ॿाहिरि वठी आसे, अंदरि साम्हूं असांजे काई विषय कान्हे। पर कॾहिं ईअं थियो असांजे मन में काई वासना न हुई, पर हलदे हलदे रस्ते में जंहिं इंद्रिय जी काई असां विषय ॾिठीसीं उते मन थिड़ी पियो। हाणे हिते स्मृति में जेकॾहिं असांखे ज्ञान हूंदो त ख़बरदार मन, संतन चयो आहे हिन कर्म जो भोग तोखे भोगणो पवंदो, तोखे इहो कमु न करिणो आहे। मन में जेको संस्कार अकेलाई में उथियो वासना जो, त इहो जीव सम्झे जॾहिं बि मन में शुभ और अशुभ उथे थो, सम्झे मुंहिंजे पूरब के शुभ थियल आहिनि तॾहिं शुभ उथे थो, पूरब में के पाप थियल आहिनि तॾहिं वरी बि असांजो अशुभ ॾे ख़्यालु उथे थो। त हिन जनम में जेको असांखे संत जो संकल हूंदो, विवेक उजागर हूंदो, त असां न करण जहिड़ा कम न कंदासीं, जेके करण वारा आहिनि उहे कंदासीं, मन खे रोकींदासीं, ख़बरदार तोखे इहो कमु न उठाइणो आहे। और जेको शुभ उत्साह उथे त शुभ करे, पर शुभ जे कर्म में बि कहिड़ो ख़तरो आहे जो शुभ कर्मनि खे अहंकार थिए थो। जीव जे सत्यानाश करण वारियूं ॿ शयूं, हिकु वासनाऊं राम माना विकार और ॿियो अहंकार। विकारी पुरुष खे बि कॾहिं साम्हूं शर्मसारी ईंदी, उनखे चओ त, पर अहंकारी खे शर्मसारी बि न ईंदी आहे। राम इहो वॾो वॾो हिकिड़ो ख़तरो आहे शुभ कर्म करण में। त नाम खे हृदय में धारण सां असांजो बैलेंस बराबरि रहंदो, न विकार उथंदो और न शुभ करण में अहंकार पैदा थींदो, तॾहिं असांजो कर्म निर्मल पवंदो थींदो। सुखमनी साहब में साहबनि चयो सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म हर को नाम जप निर्मल। कर्म निर्मल न थींदो आहे, कर्म तुंहिंजो निर्मल तॾहिं थींदो जॾहिं हृदय में नाम खे रखी करे तूं कमु कंदे त तोखे अहंकार न थींदो, तुंहिंजो कर्म निर्मल थींदो। न त तोखे वरी उहो सोन जा ज़ंजीर वरी सुख ॾींदो, वरी जनम बणबो। श्री राम तुंहिंजो कर्म निर्मल थिए। तंहिं लाइ हिते दुख बिन से सुख किया निवासा। भाव आहे त मन में बि दुख न रहे, उहो वासनाउनि जो विकारनि जो शांत थिए नाम खे रखण सां। और व्याधि आदि, व्याधि माना शरीर, शरीर हिकु इंद्रियुनि जी फिटिंग जो नालो आहे। शरीर इंद्रियुनि जो विषयनि खां बि काबू में अची वेंदो राम। और उपाधि, कॾहिं एक्सीडेंट थियो, काई तकलीफ़ आई ऐं तंहिंखां पोइ प्रालबो जो जेको भोग आहे उहो हर जीव खे भोगे ई रहणो आहे। त भाव आहे उन महिल जेतिरो नाम जप रहंदो हृदय में, विश्वास रहंदो, ओतिरो दुख जो जेको दर्द आहे उहो घटि थींदो। श्री राम शरीर में छो न रोग आहे, पर शरीर में रोग सां माण्हू डॉक्टर ॾे नथो पहुचे। जॾहिं सूर सताएसि थो मन में तॾहिं पहुचे थो। कॾहिं कॾहिं अहिड़ो ॾिठो वियो डॉक्टर वटि पहुचण खां पोइ डॉक्टर चयो वियो साईं हे ॾिस मूंखे तकलीफ़ थी आहे। अड़े ॾिसे त हे तुंहिंजो हे उज़ो ई ख़राबु थियो पियो आहे सॼो। चए मूंखे त ख़बर कान्हे, मां त ईअं गुज़ारींदो आहियां। श्री राम श्री राम दुखी न पहुतो, पर जॾहिं दर्द पैदा थियुसि तॾहिं पहुतो। तॾहिं मुंहिंजा प्यारा त नाम जो फल इहो आहे त दुख पंहिंजी जाइ ते रहंदो, उहो परमात्मा जे तरफ़ां जेको लिखियलु आहे। त सूरी मों कंडो जेको साहबनि चयो आहे संत जे संग मां, उहो इहो आहे नाम जप सां शरीर खे जेतिरो टाइम दुख भोगणो आहे भोगींदो, जेको हुनजो दर्द आहे उहो हुनखे घटि महसूसु थींदो, घटि महसूसु थींदो। माना उहो दुख में दुखी न थींदो। सुख में फूलाइजण इहा बि मन जी कमज़ोरी, और दुख में घबराइजण इहा बि मन जी कमज़ोरी। ॿिन्ही खे बैलेंस में रखंदो। जॾहिं आत्मा वटि पंहिंजे मन खे बणाईंदो तॾहिं मन जे धर्मनि खां हटी आत्मा जे धर्म में ईंदो। आत्मा निर्गुण आहे। असांजे प्राणनि जे, असांजे जीव जे, अंतःकरण जे, असांजे इंद्रियुनि जे धर्म खां। शरीर जो धर्म आहे दुख सुख खे भोगण, और अंतःकरण जो मन जो धर्म आहे गिला नेकी घाटो नफ़ो मान अपमान दुख सुख हानि लाभ खे महसूसु करणु। श्री राम प्राणनि जो धर्म आहे उन बुख खे लॻाइणु, अनजल वरितणु, और आत्मा नी सभिनी गुणनि खां न्यारी। त सदगुरु संत मां जेको आत्मज्ञान हिनखे प्राप्त थियल हूंदो, पाण खे मन में निश्चय करे छॾींदो मां आत्मा आहियां, तॾहिं उन दुख जे सूर वक़्तु उनखे सूर न सताईंदो। भाई राजा राम साहब हयात पिताफन वारा शदानी दरबार जा संत। श्री राम डॉक्टर 2 ऑपरेशन कया आहिनि हुन जा, पोयों छूंडो निकितो वञ। हिकिड़ो 40 मिंट हलियो आहे मीरपुर में, उते हिकिड़ो प्यारो मथां बीठो मूंखे हवालु पियो करे, ॿियो 1.5 कलाक शिकारपुर में थियो आहे।
डॉक्टर चयो मां इंजेक्शन कयां, चए न बस असां वेहो तूं पंहिंजो कमु कर। हुन कमु कयो, उहो कमु पूरो थी वियो ऑपरेशन जो। घड़ी गुज़री, साईं जन खे चरणनि ते हथु रखियो, साईं भाई राजाराम साहब खे साईं। पोइ चए अब ऑपरेशन, चए साईं कॾो को थी वियो? इहो नाम जो प्रताप आहे, इहो नाम सां मन जे जोड़ण जो फल आहे। इहो दुख नाम मां कटबो। खिल चर्चो न कयो। असां अहिड़ी बचूपनी कयूं था संतनि सां जेका ॿार सां बि न कबी आहे। पाप कर्म कयूं और दुख अचनि, पोइ दया कयो साईं धागो ॾियो मुंहिंजो दुख लहे। अरे वचननि खे तूं इस्तेमालु नथो करे जेका है असली मूड़ी संत ज्ञान ॾियनि था। श्री राम। अहिड़ी भारतीय संस्कृत असांजी जो संत चवनि असांजे सॼे सत्संग मां, सभिनी आयलनि मां, सॼे सत्संग ॿुधंदड़नि मां बि हिकु अखर बि हिकिड़े जे अंदरि वसी वञे त बि असांजो सत्संग सजायो थियो। सत्संग जो हिकु अखर बि असांखे मन खे परिवर्तन आणे सघंदो आहे, ॿिए जी ज़रूरत ई कान्हे। जीअं गर्भाधान करण वक़्तु भॻवान गीता में चयो जेको गर्भाधान जो जेको बीज आहे उहो मां आहियां, बसि उहो ई शरीर पैदा कंदो आहे, न कदक भोग। असांजे मन खे ज्ञान जे प्रकाश करण जे लाइ हिकिड़ो ई शब्द काफ़ी आहे, ॿिए सहयोग जी कोई ज़रूरत कान्हे। मन प्रकाशक थी वेंदो। असां मन में धारण कयूं श्री राम, उन खे अंदरि पचायूं, उन खे सहन कयूं। बसि हिते साहिब चवनि था सुख चाहियूं अथा पर सुख जी ॼाण कान्हे। नाम में सुख आहे। दुख बिन से त असांखे एक्सीडेंट में बि दुख को आयो, तकलीफ़ आई, कुझु आयो। राम श्री राम। मुंहिंजा प्यारा, हरि जे प्यारनि जे नाम जी महात्म त एॾो आहे, जिन जिन महान पुरुषनि जो ॿुधो वियो आहे। अगरि रेल में वेठा हूंदो हरि जो नाम, गाॾी छो न एक्सीडेंट थी पवंदी, पर जंहिं गाॾे में हरि नाम वारो वेठो आहे उहो गाॾो ई बची वेंदो। हरि जे नाम वारो जहाज़ में वेठो आहे उहो जहाज़ बची वेंदो। हरि नाम वारो बस में वेठो आहे उहा बस बची वेंदी। हरि नाम जी एॾी महिमा आहे। श्री राम श्री राम। दुख बिन से सुख किया निवासा, तृष्णा जलन बुझाई, नाम निधान सतगुरु दृढ़ाया, बिनस न आवे जाई। बसि इहो फल आहे असांखे संत सतगुरु जे करण जो। असां नाम खे हृदय में धारण कयूं, नाम ते दृढ़ता कयूं, नाम ते विश्वास रखूं। हे सभु नाम वारनि जा, नाम ते विश्वास रखण वारनि जा हे सभु फल आहिनि। श्री राम। हे जीव हमेशह माया और मान जे हमेशह प्रयास में रहे थो, कढ रहे थो, उनजो लक्ष्य उहो ठहे थो। पर संत उहो जेको माया और मान खां परे, हुनखे टाइम कोन्हे जो मान वठे या माया वठे। बसि इहो अंतरो आहे। होॾे प्रभु जो भरोसो आहे, होॾे धन जो चिंतन आहे। नाम निधान सतगुरु दृढ़ाया, बिनस न आवे जाई, हर जप माया बंधन टूटे। हरि जो जप कयूं, हरि खे यादि कयूं, जंहिंसां माया जो, माया में सां वासना और कामनाऊं। श्री राम। बसि ॿिनि रूपनि में सॼो माया जो नालो अची वियो। उहो बंधन टुटी वेंदो। संत महात्माऊं गृहस्थ में रही हिन संसार में रहनि था, पर मन में उन वासना और कामनाउनि जे गृहस्थ नथा थियनि। पंहिंजे नाम खे मथां बणाए रखनि था, जंहिं लाइ बंधन खां छुटा रहनि था। तंहिंजे लाइ साहब मथां चवनि था, भय कृपाल दयाल प्रभु मेरे साध संगत मिल छूटे। हे असांखे साधुनि जो संग मिले थो। असां सत्संग नंढे खां वठी वॾे खे करणो आहे, नीच खां ऊच खे, ग़रीब खे, शाहूकार खे। बाबा सत्संग मिले। श्री राम श्री राम। बसि इन जे लाइ काई उमिरि कान्हे, काई स्थिति कान्हे। हर वक़्तु पाण खे सत्संग में जोड़े रखे त साध संगत सां असांखे माया जो, न त कहत कबीर जब उदर तब माया, जंहिंसां शरीर आहे तेसां माया लागू आहे, और तब छूटे जब साधु पाया। माया खे अंदरों उनजो छुटकारो थी वञे जॾहिं साधु जो संग मिलंदो, असांखे ज्ञान ॾींदो। श्री राम श्री राम। तॾहिं असांजो छुटकारो थींदो। इन लाइ असां संतनि ॾे आया आहियूं। असांखे इहा कृपालता थिए, असांजो मन जो बंधन छुटिजे, जनमण जो चकर नास थिए, और हिन जो नालो सदाईं अमर थी वञे। बसि हर के पंहिंजे यश जी ज़रूरत आहे, और दुख कोई नथो भोगणु चाहे, और यश मिले त असां नाम खे पकड़ींदासीं, असांखे सभई फल मिली वेंदा। असांजो मन आशान वासनाउनि खां हटंदो, और जेके प्रालबो जा दुख भोग आहिनि उनखे भोगण जी हुनखे शक्ति मिलंदी। श्री राम।